मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सांगड़ जे इलाके में एक वडेरे उठ जे पेर के कटियो। छा जानवर ते ज़ुल्म करण में कोई गुनाह न आहे? बिल्कुलु सही, जानवर ते ज़ुल्म करण इंतहाई गुनाह आहे। ये नॉर्मल ॻाल्हि न आहे। बहरहाल हे त ॻाल्हि जेकी नॉर्मल ॻाल्हि आहे बनिस्बत जेतिरो असां वटि ज़ुल्म थो हले उन जे एतबार सां मां सम्झां थो जानवर जी पेर कटियो अथऊं न, हे वॾी ॻाल्हि ई न आहे। हे वॾी ॻाल्हि न आहे। जंहिं इलाइक़नि जे अंदरि माण्हुनि जूं मुंडियूं जेको कटिजनि, जंहिं इलाइक़नि जे अंदरि माण्हुनि जा क़तल जेको आहे टे गॾु थींदा हुजनि, ऐं इंसान जे क़तल खे एतिरो वेलियो हुजे जीअं को कुतो ऐं ॿिलो मारियो वञे, उन जॻह ते जेकॾहिं उठ पेर कटियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, नॉर्मल ॻाल्हि आहे। बाक़ी जेकॾहिं अगरि इन खे शरीयत जे एतबार सां वठो न, इस्लाम जे एतबार सां वठो न, हे अज़ीम जेको आहे वॾो गुनाह आहे। बाक़ी मुआशरे जे एतबार सां जेकॾहिं सिंध जे एतबार सां मां पुछा कयो न त मां चवंदुमि यार टेंशन ई न आहे, छो एतिरो फशीर खाईंदो भला। असांजे सिंध में माण्हू मरंदा आहिनि ईअं सम्झो को कुतो मरंदो आहे। मोज़िज़ माण्हू जेको आहे ख़तमु थींदा आहिनि, यानी उनजो एतिरो वेलो जानवर जेतिरो बि वेलियो न हूंदो आहे, त उन एतबार सां जेकॾहिं उठ पेर कटियो छो भला फशीर लाथी अथव। बाक़ी इस्लाम जे एतबार सां इंसान जो वॾी वेल्यू आहे। बाक़ी जानवर जे एतबार सां ॿुधिजो, हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं बाग़ जे अंदरि वेठा हुया, बाग़ जे अंदरि वेठा हुया, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुया त ईअं अहिड़ी तरह उठ जेको आहे न उहो उठ आयो, वॾी उमिरि जो उठ हुयो, उहो अची करे उनजो इंतिहाई जेके आहे न उहो कमज़ोरी हुई उनजी हुई ऐं हॾा उनजा ॿाहिरि निकितल हुया, ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेरनि में अची करे पंहिंजो जेको आहे मोहर कई। पोइ जानवर त ॾिसो नबी सां कलाम कंदा हुया, हर मौक़े ते जानवर कलाम कंदा हुया। त उन चयो त या रसूल अल्लाह, हे जेको मुंहिंजो मालिक आहे न, हालांकि उन मालिक बि साहिबी हुयो, तुंहिंजो मालिक बि साहिबी हुयो, अंसारी को साहिबी हुयो। या रसूल हे जेको मुंहिंजो मालिक आहे न, हे मां सां बहितर जेको आहे रवियो नथो इख़्तियार करे, यानी मां हाणे मुंहिंजी उमिरि थी आहे वॾी, छो त उहो उठ ईअं सम्झो वॾी इंतिहा दर्जे ते पहुतल हुयो, वॾी उमिरि हुई। चई साईं मां सां जेको आहे बहितर मामिलो नथो करे। हाणे या रसूल चयोसि जेकॾहिं अगरि बहितर मामिलो नथो करे त पोइ मूंखे ज़िब छो थो करे। एतिरो मूंखां वज़न बि खणाए थो, एतिरो मूंखां कम बि वठे थो, इन खां बावजूद बि हिन जी मार मुंहिंजे मथां पए थी। या रसूल बसि हिन खे चयो त मूंखे नहर करे, नहर मां मुराद यानी बसि मुंहिंजी गर्दन लाहे छॾे, उहो बहितर आहे। त अहिड़ी तरह पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए इंसानो जेकॾहिं अगरि जानवरनि जी हिफ़ाज़त करे सघो था, अगरि जानवरनि खे बहितरीनु खाधो ॾेई सघो था, उन जी पालना करे सघो था, जानवरनि खे पंहिंजे घर में रखो। जेकॾहिं नथा करे सघो त क़यामत ॾींहुं अलाह जे आॾो जेको तव्हांखे गिरफ़्त में आणींदा। हे अलाह जो आयाल आहे, क़ुरान हकीम अलाह ताला छा फरमायो, मुंहिंजे आयाल सां बहितरीनु सलूक इख्तियार कयो। हे अलाह जी मख़लूक आहे, जेकॾहिं अगरि हिन जे बारे में ज़ुल्म कंदो, इंसान ज़ुल्म वॾी ॻाल्हि आहे, हिन सां ज़ुल्म कंदो त क़यामत ॾींहुं त बि अलाह जी पकड़ में ईंदव। त उहो जानवर बार बार उठ जेको आहे इक़रार करे बि, या रसूल बसि मुंहिंजे मालिक खे चयो मूंखे नहर करे छॾे, मुंहिंजी गर्दन खे बसि लाहे छॾे। त अहिड़ी तरह अलाह जे नबी उन अंसारी साहिब बि घुरायो, अंसारी खे फरमाए त हे साहिब हिन जे मथां तूं जबर करे थो या। हे ॾिसो हो उठ रोए पियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो। अलाह जे नबी फरमाए जेकॾहिं अगरि हिन खे तूं हलाए चङी तरह नथो सघे त पोइ हिन खे नहर करे छॾ, हिन खे तूं नहर करे छॾ। त अहिड़ी तरह फरमाए या रसूल अल्लाह, बसि हिन जे मथां मूंखे एॾो वॾो रहम आयो आहे न, अॼु खां वठी बसि हिन खां मां को कम ई न वठंदुमि। त नबी फरमाए थो न हिन खां मां कंहिं क़िस्म जो जेको आहे कम बि न वठंदुमि। त हे अलाह जे नबी जेको आहे फरमायो, जानवरनि जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतदाल ॿुधायो ऐं रहम ॿुधायो। अॼुकल्ह कहिड़े बि जेको आहे मक़ाम ते असां अॼु हलूं पिया, सिर्फ़ु जेको आहे इस्लाम इन जो नालो आहे सिर्फ़ु ला इलाहा इल्लल्लाह, कलमो पढ़ण सां बसि मुस्लमान थी वियो, बसि हाणे जिन जा ठेकेदार थी वियो। सिर्फ़ु नमाज़ पढ़ण खे इस्लाम चयो वेंदो आहे, सिर्फ़ु क़ुर पढ़ण खे को इस्लाम चयो वेंदो आहे, सिर्फ़ु हज करण खे को इस्लाम चयो वेंदो आहे, छा रोज़ा रखण खे सिर्फ़ु इस्लाम चयो वेंदो आहे। इन खां अलावा ॿियो को बि हुकूक न आहिनि, इंसान जो को बि मक़ाम न आहे। असां पंहिंजे मक़ाम खे जेको सुञाणियूं,